श्री गुरु महाराज राजा शिवनाभ खे उपदेश ॾेई ऐं सभिनीनि देशवासियुनि खे पंहिंजो सिख करे धर्मशाला में रहण लॻा। राजा जो प्रताप ॾींहों ॾींहुं वधंदो वियो ऐं जेके पसगिरदाईअ वारा राजा हुआ तिन सभिनीनि खे बि पंहिंजे वस कयईं। माना जेके उनजे अंडर में हुआ पसगिरदाई वारा मां जीअं धर्मशाला में जिते सदगुरु विराजमान हुआ उते हमेशा लाइ लंगर जारी हो। जंहिं लंगर में हर रोज़ 21 मण त फ़क़ति लूण जा खपंदा हुआ। धन गुरु नानक साहिब की वाह। गुरु महाराज राजा शिवनाभ खां वञण लाइ मोकल घुरंदा हुआ, पर राजा प्रेम जे आधीन थी साहिबनि खे वञण जी मोकल न ॾींदो हो। ज्ञान सागर सदगुरु पूरन तरह सां राजा के ज्ञान में भरपूर करे चवण लॻा त हे राजन, हाणे तूं हिन मंझीअ ते वेहो। अॼु ॾींहं खां वठी तूं सॼे देश जो पूज्य थिए। हाणे तुंहिंजी मनोकामना सिद्ध थी ऐं असांखे ॿिया बि घणेई कम करणा आहिनि। तंहिं करे तूं असांखे ख़ुशीअ सां मोकल ॾे ऐं जंहिं वक़्तु तोखे असांजी ज़रूरत पवे उन वक़्तु तूं असांजो ध्यानु कजांइ त असीं तो वटि अची हाज़िर थींदासूं। धन गुरु नानक साहिब की। अहिड़ी तरह सतगुरु दीन दयाल राजा खे धीरज ॾेई उतां रवाना थिया। मंझी बख़्शे माने उतां हुनजी गादी हलंदी आई। श्री गुरु महाराजनि खे मोकिलाए वञण खां पोइ राजा मंदर में वेही हमेशह वांगुरु कथा कीर्तन कराईंदो हो। सारी सिख संगत हुनजी शेवा करे सुख पाईंदी हुई। हेॾां गुण खाण सदगुरु भाई बाले ऐं मर्दाने सां गॾु पंधु कंदा ऐं ज्ञान गोष्ठी कंदा अची त्रिया राज में पहुता। शहर मां लंघंदे हिकु घिटीअ वटि मर्दानो गुरुजन खे चयो त स्वामी मूंखे उञ लॻी आहे, जेकॾहिं आज्ञा ॾियो त किथां वञी पाणी पी अचां। तंहिं ते साहिबनि फरमायो त भली पी अचु। अॻियां वञी मर्दानो हिकु घर मां वञी पाणी घुरियो। तंहिं ते घर जे मालिकाणीअ चयुसि त झझो पाणी अंदरि अची पीउ त शायदि कंहिं ॿिए देश जो थो ॾिसिजांइ। तूं शायदि कंहिं ॿिए देश जो थो ॾिसिजांइ। तुंहिंजो नालो छा आहे ऐं केॾां वञिणो अथई? भाई मर्दानो वरंदी ॾिनी त नालो मुंहिंजो मर्दानो आहे ऐं पंजाब देश जो रहंदड़ आहियां। एतिरे में उहा स्त्री पाणीअ जो बहानो करे वेझो अची मर्दाने खे ॻिचीअ में हिकु धाॻो विधो। धाॻे पवण शर्त मर्दानो मानुष्य देहीअ मां फिरी घटे जे मूर्त थी वियो। नानक साहिब खे ॿियो अञा हे उते बि अञा जादूगर आहिनि घणा। माण्हू ईअं हूंदा आहिनि अंधकार में। हर कंहिंखे बि अॼु बि माण्हुनि खे आहिनि चमत्कार हाणे बि माण्हू हुन में हिकु धाॻे विधो। धाॻे पवण शर्त मर्दानो मानुष्य देहीअ मां फिरी घटे जी सूरत में थी पियो। उन स्त्रीअ घटे खे ॻिचीअ में नोड़ी विझी घर में ॿधी पाण दिलो खणी पाणी भरण वेही। हेॾां गुरुजन खे मर्दाने जो रस्तो निहारींदे घड़ी खंड निभरी वेही। नेठि साहिबनि भाई बाले खे चयो त मर्दानो अञा सूदो कोन मोटियो आहे। ख़बर न आहे त कहिड़े कम कारण तरसियो आहे। हीउ देश बि कामरू देश वांगुरु जंतरनि मंत्रनि में भरपूर आहे। धन गुरु नानक साहिब। मतां मर्दाने सां बि कंहिं ढोह कयो हुजे। ईअं जे अञा साहिबनि घिटीअ ताईं पैर पातो त परियां उहा साॻी औरत पाणीअ जो दिलो भरियो पई आई। तंहिंखां गुरुजन पुछियो त असांजो संगती गुम थी वियो आहे, तोखे हुनजी का ख़बर हुजे त ॿुधाए। तंहिं ते हुन स्त्रीअ वरंदी ॾिनी त मूंखे ख़बर न आहे, कंहिं ॿिए हंधि वञी ॾिसोसि। इहा समूरी ॻाल्हि ॿोल मर्दाने वेठे ॿुधी, पर जवाबु कीअं ॾिए? आख़िर मुंहं मां भां करे पाण ॼाणण लॻो। साहिबनि हुन स्त्रीअ खे चयो त असांजो संगती तो वटि पाणी पीअण लाइ आयो आहे। तूं कूड़ छो थी ॻाल्हाईं? उन औरत वराणी ॾिनी त जेकॾहिं अव्हांखे मूं ते एतबार नथो अचे त अंदरि हली ॾिसो। तंहिं ते साहिबनि हुनजो फ़िरेब सही करे ही सलोक उचारियो। सलोक चश्मो ॾे। धन गुरु नानक।
खणी न आया चश्मो सभु ईअं थो सम्झे धुंधले में थो पढ़े सभु धन गुरु नानक सलो कलर की वणझारियां झुंगे मुसक मंगेन अमला बाजों नानका क्यों कर केत मिलेन। अर्थात कलर जा वापार कंदड़ चुंगी घुरनि कस्तूरी जी यानी कम कनि बुरा आस रखनि चङाईअ जी। श्री गुरु नानक देव जन फरमाइनि था त ईश्वर सां चङाईअ खां सवाइ मिलणु मुश्किल आहे। ईश्वर सां जीअं इन्हनि जो अर्थ इहो ॿुधाइनि चङाई जी श्री गुरु नानक देव जन फरमाइनि था त ईश्वर सां चङाईअ खां सवाइ मिलणु मुश्किल आहे। बसि इन्हीअ सलोक जे चवण सां हुन स्त्री जे मथे ते उहो पाणीअ जो भरियल धन गुरु नानक भरियल दिलो हिकदमि ॼमी वियो। धन गुरु नानक साहिब उते ई ॼमी वियो। गुरु साहिबनि जो मंत्र त हुयो। पाणीअ जो भरियल दिलो हिकदमि ॼमी वियो। जेतोणीकि उन घणा ई यत्न कया पर दिलो असुलु न चुरियो। ॼण त पथर हिकु हंधि खुपी वियो। मर्दानो बि भां भां करे मुख मां वाहिगुरु उचारियो त हिकदमि धाॻो टुटी पियसि ऐं मनुष्य देईअ में अची पंहिंजो रबाब कुल्हे ते खणी लॾी थी अची गुरु महाराजनि खे मिलियो। धन गुरु नानक साहिब की उन स्त्री खे दिलो मथे ते ॾिसी घणा ई पुरुष ऐं स्त्रियूं हैरत में पइजी पंहिंजा जादू ऐं मंत्र हणाइण लॻा पर वरियो कुझु बि न। आख़िर पंहिंजीअ सरदारीअ खे जा नूर शाह नाले हुई तंहिंखे घुराए चयाऊं त अॼु हिकु फ़क़ीर हिते आयो आहे जंहिं फलाणी औरत खे मथे ते पाणीअ जो भरियल दिलो ॼमाए छॾियो आहे। असां केतिरा ई जंत्र मंत्र हलाया पर सभु अजाया थिया। एतिरो ॿुधी नूर शाह क्रोध में भरिजी वई ऐं जेके अॻियां होशियार औरतियूं वेठियूं हुयूं तन खे हुकुम कयाईं त वञी हुनजो दिलो मथे तां लाहियो। हुकुम ॿुधी सभु जादूगर औरतूं तयारु थियूं। का ढोलक वॼाईंदी, का कंद धूणींदी, का वात मां भाए जा ओला कढंदी, का वण ते त का वरी मृगशाला ते सवार थी अची हुते पहुतूं। धन गुरु नानक घणी जादूगरी आहिनि दादा। ऐं पंहिंजो अकुल अनुसार जंत्र मंत्र पढ़ी दिले ते हयाऊं पर हासिल कुझु कोन थियो। लाचार निराश थी मोटी नूर शाह वटि आयूं ऐं अची समूरो अहिवाल ॿुधायुसि। नूर शाह ॿुधी हेकारी क्रोध में भरिजी वई ऐं जंत्र मंत्र पाण सां खणी हुते आई ऐं ढोलकियूं वॼाए के मंत्र पढ़ी उन औरत खे पाणीअ में विझी पियारियईं ऐं धागा पढ़ी ॻिचीअ में ॿधाईंसि पर दिलो अहिड़ो चुरे जहिड़ी भित। आख़िर नूर शाह कावड़ जी दिले खे नाश करण लाइ जादू जी बाहि पैदा कई पर उहा बाहि जंहिं वक़्तु दिले जे वेझो आई त हिकदमि पाणी थी वई। अहिड़ीअ रीति नूर शाह घणे हीरा लाया पर वरियो कुझु बि कीन। हू चालबाज औरत पंहिंजो छोटकारो न ॾिसी ऐं दिले जो भार न सही हाय हाय करे पुकारण लॻी ऐं पंहिंजी सरदारीअ खे समूरो अहिवाल मर्दाने खे फ़रेब सां फासाइण ऐं गुरुजन सां कूड़ ॻाल्हाइण जो करे ॿुधायो ऐं पुण चयाईंसि त हाणे मुंहिंजो छोटकारो बि इन्हीअ संत जे हथां थींदो सो तूं हुनखे राज़ी करे मूंखे हिन पीड़ा खां छॾाए। एतिरो ॿुधी नूर शाह ऐं ॿियूं स्त्रियूं पाण में गॾिजी दिले वारी औरत खे पाण सां वठी गुरु महाराजनि वटि आयूं ऐं नमस्कार करे वेही रहियूं। साहिबनि उन वक़्तु ही शब्द उचारियो, सुई मेला पहला मन कुछ जी अमावण ॾोसणे हऊं क्यों सहुरा वण जाओ जियो एक दो एक चण दिया कौन जाने मेरा नाव जियो जिन सखी सौरावियाँ से अबड़ी शावड़ी एव जीव से गुण मन न आवनी हऊं केजी दोष धरे जियूं किया गुण तेरे भिखारा किया गुण तेरे विथरा हऊं किया जिन्ना तेरा नाव जियो एकत टोलन अपड़ा हूँ सद कुर्बाने तेरे जाऊं जियो सुहिना रूपा रंगूला मोती ऐं माणक जूं से वस्तु से
दितियां मैं तिन स्यूं लाइयां चित जियूं मंदर मिट्टी सदड़े पत्थर कीते रास जियूं हाऊं एनी टोली भुलियस सत कंत न बैठी पास जियूं अंबर कुंजा कूर लिया भग बैठे आए जियूं साधन चली सौरे किया मुँह देसी जाऊं जाऊं जियूं सुती सुती जालू थिया भुली वाटड़ी आस जियूं तेस है नाले मूतियत दुखा को धरियास जियूं तुद गुण में सब अवगुण एक नानक की अरदास जियूं सब राती सुहागणी में दोह धनकाई रात जियूं। अर्थात मुँह एतबार में मुँह एबदार में जो अपार बुरायूं आहिनि तन सां मां कीअं प्रीत खे रिझाइण वेंदुसि छो जो उन सची दरगाह में जिते हिक ॿिए खां वधीक पुण्य आत्मा पिया आहिनि उते मूंखे केरु सुञाणींदो। जन पंहिंजे प्यारे खे परचायो से उन प्रीतम जे पनाह हेठि रहनि थियूं पर मामे त अहिड़ो गुण कोन्हे पोइ मां कंहिंखे ॾोह ॾियां। इत्यादि उपदेश साहिबनि जो ॿुधी नूरशाह कंध धूणियो ऐं मन में चवणु लॻियो त बराबरि ही चेटिक फ़क़ीर आहे जो मूंखे जादू विझे थो पंहिंजे वस करे सां लॻी जादू मंत्र पीड़ी साहिबनि जे मथां उछलाइण पर वरिस कीन जीअं का नागिण घड़ खे जीतण ईंदी आहे तीअं नूरशाह पंहिंजा घणेई जोर लाया पर आख़िर लाचार थी साहिबनि जे चरणनि ते किरी पई ऐं पंहिंजी भुल बख़्शाइण लॻी ऐं चवणु लॻी त हिन मूर्ख औरत असांजे संगतीअ सां चालबाजी करे अव्हां सां कूड़ ॻाल्हायो आहे जंहिं करे हीअ सजा मिली अथसि। हाणे कृपा करे असांखे बख़्शे हिन जे मथे तां इहो ढिलो लाहियो ऐं असां सभु अंजाम थियूं करियूं त आईंदे कंहिं बि संत फ़क़ीर ते मंतर न हलाईंदियूं। तव्हां सभिनीनि जा शिरोमणी ऐं मोक्ष दाता आहियो कृपा करे हिन जा बंद ख़लास करियो। माने उन खां पोइ गुरू नानक साहिबनि वटि वञण खां पोइ बि उन्हनि अञा पंहिंजा हीणा घणा ई हलाया अहिड़ा दीन वचन ॿुधी साहिबनि फरमाया त वाहिगुरु चई वञी दिलो हेठि लाहियो। इहो ॿुधी हिकु औरत उथी वाहिगुरु चई वञी दिले में हथ विधो त झटि दिलो लही आयो। धन गुरू नानक साहिब की